अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अली रज़ा मंगी अवां जारो हाज़िर आहे। नाज़रीन, हिन वक़्तु मईशतुनि जी जंग आहे पूरी दुनिया में। ख़ासि तौर ते जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त अमेरिका ऐं चीन आम्हूं साम्हूं आहिनि। मुआशी हवाले सां हिक ॿिए खे उहे बीट कनि पिया, हिक ॿिए खे उहे शिकस्त ॾियण जी कोशिशि कनि पिया। अमेरिका चाहे थो त उनजो जेको ग़लबो आहे उहो क़ाइमु रहे, ऐं चीन जेको आहे उहो बि अॻे खां अॻिरो आहे। हाणे जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप विच ओभर जे मुल्कनि में दौरा करे पियो। सऊदी अरब वियो, क़तर वियो, UAE वियो आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में हुनजा दौरा थियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ यादाश्तनामनि ते सहियूं पियो करे। हुन सां गॾोगॾु हिकु अजीब चऊं, हिकु मुख़्तलिफ़ ॻाल्हि चऊं, उहा साम्हूं इहा आई आहे त हुन एप्पल जे चीफ एग्ज़ीक्यूटिव टिम कुक सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं हुन चयो आहे त तव्हां चयो हो त असां अमेरिका में $500 अरब जी सीड़प आणींदासीं ऐं उते सीड़प कंदासीं, पर तव्हां भारत में जेको आईफोन तयारु करण वारो जेको सिलसिलो आहे उहो कीअं शुरू कयो आहे। उन ते हुन कावड़ जो इज़हार कयो आहे, उनखे रोकियो आहे त इहो बिल्कुलु बि बर्दाश्त न कंदुसि। हाणे आईफोन टैरिफ जे हवाले सां ज़रूरु ॻाल्हायूं था, पर आईफोन जेको आहे उन जूं 90% डिवाइसिस असेंबल ऐं जेके प्रोड्यूस आहिनि उहे चाइना में थियनि थियूं। भारत में बि ईंदड़ कुझु वक़्त जे दौरान इहो तय कयो वियो आहे त हू भारत में बि 25% आईफोन जी मैन्युफैक्चरिंग जेका आहे उहा उते मुंतक़िल करे छॾींदा ऐं एतिरी तमामु घणी सीड़प आहे। हुनजो बि फेबरवरी में ऐलान कयो वियो हो आईफोन पारां टिम कुक जी तरफ़ां। हाणे हिते सुवाल उभरनि था त छा भारत सां अमेरिका नाराज़ थी वियो आहे। हिकु पासे अमेरिका भारत सां वापार जूं ॻाल्हियूं करे थो ऐं उनखे दिफ़ाई हवाले सां मज़बूत करण जे लाइ F-35 जहाज़ ॾियण जो बि इशारो ॾिए थो, त ॿिए पासे वरी इन क़िस्म जी कावड़ जो बि इज़हार करे थो। ऐं इन मां त इहो साफ़ ज़ाहिर आहे त जेके बि सुपर पावर आहिनि, जेके बि वॾा मुल्क आहिनि, उहे पंहिंजे मुल्क, पंहिंजी क़ौम, पंहिंजी मईशत ते कंहिं बि सतह ते, कंहिं बि हिसाब सां को बि कंप्रोमाइज़ करण जे लाइ बिल्कुलु बि तयारु न आहिनि। तमामु वॾी सीड़प अमेरिका करे पियो, तमामु वॾी सीड़प सऊदी अरब, UAE, क़तर, मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उहे अमेरिका सां गॾिजी मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं थियूं आहिनि। हिते ज़िक्र इहो ज़रूरु कंदासीं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे इस्तक़बाल ऐं उनजे तोहफ़नि ते बि तमामु घणियूं ॻाल्हियूं थियनि पियूं। उनखे तनक़ीद जो निशानो बणायो वञे पियो। जीअं UAE में जेको उनजो इस्तक़बाल कयो वियो त अरब मीडिया चवे थी त उहो रिवायती अंदाज़ आहे, पर उनखे तमामु घणी तनक़ीद खे मुंहुं ॾियणो पियो आहे। जेट हुनखे मिलियो आहे, पर हाणे उहो जेट उनजो ज़ाती इस्तेमाल जो न हूंदो, उहो अमेरिकन फोर्स जे हवाले कयो वेंदो। इहो बि हिन वक़्तु इहो ॿुधायो वियो आहे। ॿिए पासे असां ॻाल्हि कंदासीं त अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रंप जॾहिं ईरान सां मुआहिदो करण जी ॻाल्हि कई आहे त उनखां पोइ आलमी मंडी जी तेल जी, ख़ासि तौर ते आलमी मंडी आहे, उन में तमामु घणो फ़र्क़ु आयो आहे ऐं तेल जे अघनि में तमामु घणी लात थी आहे। सो अमरीकी सदर हिन दफ़े या अमेरिका जी जेका पॉलिसी आहे हिन दफ़े कुझु मुख़्तलिफ़ नज़र अचे पई। अमेरिका हिन दफ़े जंग, छाकाणि त 20 सालनि जी जंग जेका हुन अफ़गानिस्तान में विढ़ी, या जेको हुन जंग विढ़ी, या जेको बि उते हुन अमेरिका कयो, त उनखे हुननि भोॻियो आहे ऐं उनखे हुननि तमामु घणो अमरीकी अवाम तनक़ीद जो निशानो बणायो आहे। अमरीकी पार्लियामेंट बि तनक़ीद जो निशानो बणायो, जॾहिं त उन्हनि तमामु घणो नुक़सानु पिणु भोॻियो आहे। एसी ताईं जो आख़िर में जॾहिं अमेरिका फरार थियो, इनखला थियो, जेको बि असां हुनखे लफ़्ज़ ॾियूं, अफ़गानिस्तान मां जॾहिं उहो निकितो त $अरबें जा हथियार ऐं मशीनरी टेक्नोलॉजी उहा उते छॾे वियो। सो इहो हिकु वॾो अलमियो आहे। जेका मशीनरी, जेके हथियार, उहे साॻिया ई हथियार मुख़्तलिफ़ वारदातुनि में इस्तेमालु थियनि पिया पाकिस्तान जे अंदरि। उन सां गॾोगॾु इहे बि इतलाउ आहिनि त उहे साॻिया ई हथियार कचे जा धाड़ेल बि इस्तेमालु कनि पिया। हिन वक़्तु अमरीकी सदर दौरनि ते आहे। हू चाहे पियो त पाकिस्तान ऐं भारत सां बि वापारु करे, पर हू उते ई साॻी जॻह ते जिथे भारत सां वापारु करण जी ख़्वाहिश पियो ॾेखारे, जिते हू F-35 जहाज़ ॾियण जो इशारो पियो ॾिए, त साॻी जाइ ते इकोनॉमी जी ॻाल्हि अचे थी त उते हू आईफोन खे, उन कंपनी खे, अमेरिकन कंपनी खे ख़बरदार बि करे थो ऐं उनखे पाबंद बणाइण जी कोशिशि करे थो। उनखे चवे थो त तव्हांखे
इंडिया में सीड़प करण जे बदिरां तव्हांखे अमेरिका में करणु पवंदी। ॿिए पासे जेको ज़िनगान वारो इलाइक़ो आहे, जंहिंखे अरुणाचल प्रदेश भारत चवंदो आहे, उनखे बि चीन चवे थो त हू मुंहिंजो इलाइक़ो आहे ऐं उनखे हू पंहिंजे चीनी नाले सां हाणे उनखे अनाउंस बि करे छॾियो आहे। सो हाणे ॾिसिजे त उहा छिकताण किथे थी बीहे या उहा सूरत हाल किथे थी बीहे। भारत ऐं चीन जे विच में जेका छिकताण वारी सूरत हाल आहे उन में हिन वक़्तु त घटिताई आहे, हिन वक़्तु माठार आहे, पर इन क़िस्म जूं शयूं जॾहिं थींदियूं त यकीनी तौर ते रद्द अमल बि साम्हूं ईंदो। पाकिस्तान ऐं भारत विच में जेका छिकताण थी उन खां पोइ भारत खे यकीनी तौर ते शिकस्त नसीब थी ऐं उन खां पोइ पाकिस्तान 6 जहाज़ किराया ऐं उन्हनि जे फ़ौजी अॾनि ते ठिकाणनि ते हमला कया। सो अमेरिका जी टियाकुड़ीअ में उहा जंगबंदी थी आहे। उमेद कयूं था त जंगबंदी ते अमल थींदो ऐं भारत जंगबंदी जी भञकड़ी न कंदो, छाकाणि त जंगबंदी जेकॾहिं बरक़रार रहे थी त मामला बहितरी तरफ़ वञी सघनि था, पर जेकॾहिं हुनजी भञकड़ी कई वई त यकीनी तौर ते पाकिस्तान पंहिंजो दिफ़ा करण जो, तहफ़ुज़ करण जो हक़ु महफ़ूज़ रखे थो। सो उमेद कयूं था त अमेरिका ऐं चीन समेत जेके बि वॾियूं कुवतूं आहिनि उहे साउथ एशिया में अमन अमान जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदियूं ऐं तरक़ी जे लाइ किरदारु अदा कंदियूं, हाकारी किरदारु अदा कंदियूं। ॾींदा इजाज़त, अलाह निगहबान।